शादी जो मौको हुजे घोट कुंवार जी लाउन लहण वारी रात हुजे रब जो कुरान पढ़ घोट ते भी रहमत कुंवार ते भी रहमत जंज ते भी रहमत छन्ने ते भी रहमत साजण ते भी रहमत भाजन ते भी रहमत पर ओड़े पाड़े ते भी रहमत 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 और तू वरी छा कंदो ही समझी वन हाणे अगे गाड़ियों हूंदियूं न फीथन वारियूं उन फीथी गाड़ी ते सराई भजी पियो मंगणहार वारी गाड़ी जंज में मंगणहार जी बाह भजी तो पोड़ी कुराड़ी पे चढ़े मंगणहार जंज दा काला मुंह कर छोड़े अरे दुल तो बंद न कर भेड़ा घड़ी कर दुल बंद की जंज दा काला मुंह थी गया हल भेड़ा हाणे उन जी बाह भजी पई या घड़ी में दुल बंद न थी हाँ ओ मुझा प्री प्यारा जेकने खुशी दे मौके ते कुरान पढ़ी तो या शादी भी कामयाब यो घोट कुंवार भी सदाई खुश गुजारींदा बाकी जो यो धक धक में जो कई शादी तो पो आहन भी धक धक में सजी उम्र तो एकड़े डी ते फकीर वट वेही दिस त घणा मानू था अचन त सही को तावीज लिखी जो साल नथी छे को सही सगो को खंड पड़ी जो साल नथी छे ओ मुजादा पर जेकरे खमी जो मौको हुजे मैयत घर में रखियो हुजे कुरान पढ़ो त मैयत जे मथा रब जी रहमत वसी वने पर जे मैयत के कब्र में पूरे अची घर में वेही कुरान पढ़ी चो मुझा मौला ही जेको कुरान पढ़ुम इन्हें जो सवाब मैयत जे रूह के पहुंचाए इमाम सुयूती जो शरह सुदूर खण हिते कुरान पढ़ी मैयत के बख्शी थो होदे हुन जे कब्र में रब जो नूर अची थो वने जे अज़ाबिया त अज़ाब माफ जे जहन्नमिया त जहन्नम माफ जे कब्र जहन्नम जी खद थस कुरान पढ़ी बख्शीस कब्र जन्नत जो बागीचो बणजी वने वरी छा चंदा बाबा मरी विया मिटी थी विया इन्हनि खे छा जे लाइ था ख़त्म बख्शो छा थियो कुरान था पढ़ो छा जो नफ़ो थींदो हुननि जे अल्लाह जो मग़फ़िरत नथो करे तो उन्हनि खे वो रस्तो ही नथो ॾेखारे न मग़फ़िरत थींदी सुन्नी जी जंहिंजो अक़ीदो सुठो आहे मग़फ़िरत थींदी सुन्नी जी भला जे गदलो आहे गुनहगार आहे त अल्लाह ताला इहो सबब ठाहियो आहे त ज़िंदा इंसान कुरान पढ़ंदा हाणे तव्हां हीअं सोमाणी नमाज पढ़ी चोदा फातिहा पढ़ी अलम शरीफ पढ़ी चोदा महबूब जी सारी उम्मत के बख्शो या अल्लाह हिन जो सवाब फातिहा जो हुजूर जी सारी उम्मत के पहुंचा तो हर कब्र में मशरिक का वठी मगरिब ताईं करोड़े मुसलमान कब्रुन में दफन आहिन हर कब्र जे अंदर 70 नूर रब दाखिल कंदो आहे ये तो कोन कंदो जो विरहाए खणी सूरत फातिहा जे सवाब के पो ज़रड़ो 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 सभिनी के न न न न अल्लाह सखिया अल्लाह करीम हिकड़ो भेरो सूरत फातिहा पढ़ी सारी उम्मत महबूब जी के बख्शी दो तो हर कब्र के अंदर उन सूरत फातिहा जा अनवार तजल्लियात पहुंचन था उनके अजर सवाब मिले तो जहन्नमियात जन्नती बणजी वने तो